السميع العليم من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على حبيبه ونبيه وشفيعه سيدنا محمد قائد الغر المحجلين شفيع المذنبين رحمة للعالمين وعلى آله وصحبه أجمعين إلى يوم الدين برحمتك يا أرحم الراحمين. أما بعد فقال الله تبارك وتعالى في كلامه القديم أستعيذ بالله السميع العليم من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم. اللهم مالك الملك اللهم مالك الملك اللهم مالك الملك تؤتي الملك من تشاء وتنزع الملك ممن تشاء وتعز من تشاء وتذل من تشاء بيدك الخير آمين بيدك الخير إنك على كل شيء قدير. تولج الليل في النهار وتولج النهار في الليل تخرج الحي من الميت تخرج الميت من الحي ترزق من تشاء بغير حساب. رحمن الدنيا والآخرة ورحيمهما تؤتي منهما من تشاء وتمنع منهما من تشاء. أغننا عن الدين وعن الخلق وعن الفقر إلا إليك ومن العجز إلا لديك. ارحمنا رحمة من عندك رحمة تغنينا بها برحمة من سواك. اللهم صل على سيدنا محمد اللهم صل على سيدنا محمد. درود شریف کے بارک وسلم جملے شریف جو بھی یہاں حضور صلی اللہ علیہ وآلہ وسلم آقا نامدار تاجدار مدینہ صلی اللہ علیہ وسلم سبنی انبیاء صورن جے سرتاج اگلی کوجن جے پیشوا زمین آسمان میں رہندر مخلوقات انسان جن ملائکہ سبنی جو سردار بیوان جیوا کرن جی آدھار حضرت حبیب کریم صلی اللہ علیہ وآلہ وسلم گناہگارن جے شفیع مسکینن جے یاور اللہ سے جل شان منواروں جن جے امتی تھن جو شرف اساں کے عطا فرمایا ہے. لکھیں شکرانہ ہزاریں حمدن جن جو مرشد کریم اساں کے ملا ہے. असांजे मथां जा नेमत हिन मुर्शिद करीम जे मिलण जी थी आहे. इहो रुॻो असांजो तव्हांजो मुर्शिद न आहे. जिब्राईल अलैहिस्सलाम जो मुर्शिद आहे. मिकाईल अलैहिस्सलाम जो मुर्शिद आहे. इसराफील अलैहिस्सलाम जो मुर्शिद आहे. इज़राईल अलैहिस्सलाम जो मुर्शिद आहे. मलाइकन मुक़र्रबन अर्श अज़ीम ते रहंदड़नि जा जो मुर्शिद आहे. 1,24,000 नबी सवरा जेके मुर्शिदाई जो दस्तार शरीफ़ ॿधी आहे हेतिरे उमत खे पंहिंजी खे गुमराही मां कढी ऐं सिधे रस्ते ते आंदऊं. उन्हनि सभिनी मुर्शिदनि जो मुर्शिद अज़ल खां वठी करे मुर्शिद आहे. अबद ताईं मुर्शिद दुनिया में मुर्शिद आखिरत में मुर्शिद.
खुश नसीब आहिनि जन के हे मुर्शिद करी हथ आहे क़यामत जो ॾींहुं थींदो करीम जन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे त अज़ल खां वठी अबद ताईं दुनिया जे शुरूआत खां वठी क़यामत ताईं क़यामत जे ॾिहाड़े क़यामत खां पोइ जो कुझु वियो वापरियो आहे जो कुझु वहे वापरे थो या जो कुझु वहंदो वापरंदो अॻिते इहे सभई मूंखे ईअं ॾेखारियो अथनि जीअं तरी हिन तरी वांगुरु आउं वेठो ॾिसां रुफ़िअत इलैहि दुनिया सरात शरीफ पढ़त मां हदीस रुफ़िअत इलैहि दुनिया ही दुनिया सॼी जेका आहे अज़ल खां वठी करे क़यामत जे दामन ताईं इहा दुनिया आहे अॻिते आख़िरत आहे इहा दुनिया सॼी जेका आहे सा खणी मुंहिंजे आॾो हीअं जॾी थल कर अलाह पाक जे हुकुम सां فأنا أنظر إليها وإلى ما هو كائن فيها إلى يوم القيامة पोइ मां हिन ॾे ॾिसां थो वेठो जाकूं शुरू थी आहे उहो बि ॾिसां थो हज़रत आदम अलैहिस्सलाम खे मिटीअ में ॻोहियो वियो बोतो मुबारक साईं जो रूह फूको पियो वियो मलाइकनि खे सजदे जो हुकुम ॾिनो पियो वियो मां मौजूद हो बेश्त वञा हेठि आयो ज़मीन ते ॻोढ़ण सां दुबा भरे फिटी कयईं एराज़ मिनतूं ज़ारियूं इस्तग़फ़ार घणा कयईं तौबा न पई क़बूल करे सरकार बेपरवाह पछाड़ी में नारो वरितईं या रब्बुल आलमीन तुंहिंजे अर्श अज़ीम ते नालो मुबारक लिखियल आहे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा मेल वठी अचो अल्हम्दुलिल्लाह रहमत जे दया में जोश थो अचे अल्लाह से तो फरमाते कैफ अरफ्त मुहम्मदन वलम अखलुकु बाद हे आदम मुंहिंजा ख़लीफ़ा कीअं सुञाती मुंहिंजे महबूब मां तुंहिंजा पैदा हेॾे ज़मीन ते नालो आहे अर्ज़ु कई त साईं जॾहिं मूंखे छिक आई ही साह पढ़ण खां पोइ ते मथे नज़र मुंहिंजी पई वई त अर्श अज़ीम जे तुंहिंजे साक ते नज़र पई उते लिखियलु ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद सल्लल्लाहु इहो जेको नालो लिखायो थी पंहिंजे नाले सां गॾु का वॾी तो महबूब चीज़ आहे उहा मेड़ कॾहिं मां थी आहियां अलाह से फरमायो त सच थो चए आदम इन जहिड़ी प्यारी शइ मूंखे का कान्हे जे इहो न हुजे त को तोखे ख़लक़ियां न के आसमान ख़लक़ियां न के अर्श जो खड़ो कयां न के बेश्त तो कयां बस खिलवत मुंहिंजा सुहिणा अज़ीज़ भाउ जंहिं वसीले सां असांजे ॾाढा शयूं ख़ताऊं माफ़ थियूं आहिनि उन जे वसीले सां तुंहिंजो असांजे में ईअं ई हाणे फरमायूं त हितां क़यामत खे ॾिसां वेठो नबी सगोरा सभई उथिया आहिनि टोलियूं टोलियूं आहिनि सभु को पंहिंजी जमात वठी जुदा जुदा अलाह सां विहारिया आहिनि वेठा आहिनि हिकिड़ो शख़्स मुंहिंजो उमती आहे तो भिटकी वियो आहे हुन नबियनि जे टोलियुनि जे ओॾे ई पियो थो वञे हो चवनि था बाबा तूं असांजी जमात न आहे पासे वरी हुतां हो था परे करणु ॾिसो त हेॾे थो वञे वरी होॾो था परे करणु त वरी होॾो थो वञे ईअं कंदे 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 हिनखे मूं ते सलाद शरीफ़ पढ़ी ऐं सो उहा नूरानी शिकिल वठी ऐं हिन जी बाह में जो हथु विधाई हाणे मुंहिंजे घर में विहारे सभु नबी सवरा उमतूं ॾिसण जूं साईं जे भरिसां साईं वेठो त हाणे त वॾी नेमत
शाह साहब रहमतुल्लाह अलैहि ते फरमायो है तो हुई मेन जड़ी में हुई त मेन जड़ी में ओई बदबू आणी चिट्ठी आणी खारियो चिट्ठी आना छज हुई मेन जड़ी में पर खिदमत खड़ी खड़ी कई खिदमत करी के सरा चली पड़े जन वेहण नंदन सुपे वट में छस सलामी से सभी नबी सगरा मलाक सगरा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वसीले ते जेके छुटण वधण वारा वो सभी साईं जा सलामी हे भी भरसा वेठो त साईं थो फरमाए त जन वेहण नंदन सुपे वट में अगणू छस सलामी से जाम तमाची जे मां नाम नवासी आहे सिर बार घर अयाल दुनिया दौलत सभी जेकी दुनिया में आहे सो जॾहिं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम था हिन महिल गौर करे छॾे नाले पास वरी सलात छड़ी सैयदना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक فإنه يوم مشهود تشهده الملائكة करीम फरमाए था शहंशाह उम्मत ज़मीन ज़माने जो फरमाए थो अक्सरू अलैहि सलात यौमल जुमा दुरूद शरीफ के घणो पढ़ो तहां जो वजीफो ॾींहुं राति सलात शरीफ पर ख़ास तरह सां जुमे जे ॾियारे में त मूं ते दुरूद शरीफ घणो पढ़ंदा कयो मुंहिंजा अज़ीज़ भाउ जुमे जो ॾींहुं ख़ास तरह सां सुखड़ी करे रब्बुल आलमीन पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिनो आहे नसारनि ते आछ थी हुननि क़बूल न कयो यहूदियुनि ते आछ थी त उन्हनि क़बूल न कयो यहूदियुनि चयो त असां छंछर जो ॾींहुं क़बूल कंदासीं उन ॾींहं में असीं इबादतूं बि कयूं था तातील बि कयूं नसारनि चयो त असांखे आतर जो ॾींहुं मंज़ूर आहे जुमो शरीफ़ न इन ॾींहं ते हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे विलादत जो ॾींहुं आहे इहो ॾींहुं असांखे खपे वो भी विलादत पंहिंजे नबी सगोर जे विलादत जे करे आचर खे क़बूल पिया कनि जेकर असां ॿारीअ खे क़बूल कयूं साईं जे विलादत शरीफ़ जे वास्ते त ईदड़ में ईदा थी अज़ीज़ भाउ सभु कंहिं क़ौम पंहिंजे पंहिंजे पेशवान जे विलादत जा ॾींहं मल्हाया आहिनि ईदा कयूं असांजे अल्हम्दुलिल्लाह हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिन विलादत शरीफ़ जे ॾींहं में साईं जो उम्मत भी ईदा करे ऐं कंदा रहंदासीं सलात जुमे शरीफ जे ॾींहं खे पाण जहिड़ो वतन क़बूल न कयो आहे यहूदन न कयो नसार न कयो असां क़बूल कयो आख़िरून साबिक़ून पोइ आया आहियूं पर सभिनी खां अॻु कढी यहूदी हिकिड़ो ॾियारो तव्हां खां पोइ ते पाण फरमायूं नसारा ॿ ॾियारा तव्हां खां पोइ ते तव्हां जुमे वारा अॻु में आहियो दुनिया में भी अॻु में तातील जे ॾींहुं मल्हाइण में भी अॻु में क़यामत जे ॾियारे भी अॻु में हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां रोज़े शरीफ़ मां उथंदुसि पोइ मुंहिंजी उम्मत उथंदी हिसाब किताब अॻु में मुंहिंजे उम्मत जो बिना हिसाब जे जेके छा पोइ उॾाए ऐं पुलिस राति टपी बिश्त जेसि ताईं मां मुंहिंजी उम्मत न बिश्त में अंदरि दाख़िल थियनि सभिनी उम्मतनि ते बिश्त हराम न आख़िरो न साबिक़ मुंहिंजा अज़ीज़ भाउ जुमे जो ॾियारो
साईं फरमायो आहे त जेको मूंखे तातीर थी मिलियो आहे इन जुमे जो ॾियारो हज अकबरी जो ॾींहुं आहे, पर हज अकबरी हिकिड़ो न मन गसर व गसर यौमल जुमाते व बकर व अब्तकर कान लहू बिकुल हज्जुल मबरूर। जेकरा जुमे जे ॾींहुं वेझी सहिजी साजुर अचे मस्जिद शरीफ़ में विखूं भरे अचे त हिकिड़ी विख जे एवज़े में हज मक़बूल करे सघंदो को मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु जे उम्मत जा हज। मुंहिंजे साईं जे उम्मत जा हज त को घणे ॾेखारे मूंखे घणो मिठो आया हूंदा हेसी ताईं साईं जा मती काथों वीचारा के प्यादा त के लाड़न ते त के बगियन ते त के स्वारन ते त के प्यादा हरी ते के पहुतान रुगा हे टिकरी जे मथा त हज घणा थींदा हिकिड़ी मिठ जो हज बथ मुंहिंजा अजीज़ भाउ रब्बुल इज़्ज़त जे छोरनि जी तरफ़ शुमार कर तुफ़े ने साईं जे असां ते नेमतूं छा थियूं अल्हम्दुलिल्लाह पाण सुञाणते हिन जुमे जे ॾियारे में तुंहिंजो वज़ीफ़ो दुरूद शरीफ़ हुजे घणो अक्सरू अलैहि सलात यौमल जुमअते फइन्नहु यौमुन मशहूदुन। हेतिरे मलाइक थी हाज़िर तूं नथो ॾिसे हू तोखे ॾिसनि था पिया, तुंहिंजे ज़बान ते ॾिसनि था, तुंहिंजे मुंहं ते ॾिसनि था, तुंहिंजे ॻाल्हाइण ते ॾिसनि था, मस कलम नूर जा हथ में अथनि इंतज़ार इन में अंत तू दुरूद शरीफ़ पढ़े ते लिखी रिपोर्ट पेश कर। सुभान अल्लाह। हे त जमात आहे फौज जेका हुजूर जे ड्यूटी ते लॻल आहे, पर हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था वमा मिन अब्दिन युसल्ली अलैहि यौमल जुमअते इल्ला समिअतु सौतहु। सुभान अल्लाह। मान फरमाइनि था त को बि मुंहिंजो मुंहिंजो मर्द हुजे औरत हुजे जेकर दुरूद शरीफ़ था पढ़नि हुनजो आवाज़ो मां मदीने शरीफ़ में ॿुधां। गरीब गुरबा जेको मदीने शरीफ़ नथो अची सघे, मदीने शरीफ़ तुंहिंजी भरिसां आहे त ॻाल्हाए मदीने शरीफ़ में आवाज़। अल्हम्दुलिल्लाह। अजीज़ भाउ वरी मां तव्हांखे अर्ज़ु कंदुसि त हर हिकु मजलिस में हिन बहाने ग़रीब मिस्कीन हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुंतसबी निस्बता जो जवानी खां वठी मूंखे पंहिंजे दरवाज़े जे कुतनि में शुमार करायो। इहो लफ़्ज़ चवण बि मां शर्मसार थियां थो, ॾाढो वॾो लफ़्ज़ चई पियो। जामी रहमतुल्लाह ने सच फरमायो निस्बते खुद बसगत करदम बस मुनफइलम ख़ुदा की निस्बत बसगे कुए तो शुद्ध बेअदबी। मां तुझे दर्जो कुत्तो सड़ायो तो शर्म सा आया मुझा सारे तुझे दरवाजे जे कुत्ता शीरम खप करारा देखे मां के आकाश में गड़ो किन जड़ो देखो कमजोर खमता तुझे मत कुत्तन के बराबर थी। اللهم صل على سيدنا محمد سيدنا نورنا سيدنا بارك وسلم। अखीर वक्त है यानी गुजरी पीरी जा औकात अखीर हैं, दुनिया फानिया सबको लगी, पर अल्लाह पाक जल शान वाले की जो सवाल है तो अखीर वक्त में शरह अंदर वालों अखियों रोशन करे। सरकार सकरात के वक्त में कब्र में तशरीफ आंदा है, दोस्त दुश्मन सभी के तजल्ली मराग दिखारींदा है। सिज मथो बीठो आहे रुगो हितरो खणी इनके कपड़े के परे कर त सिज मथो बीठो आहे। रब करीम जो कसम आहे त सॼी दुनिया में साईं हाज़िर नाज़िर आहे। बेशक सदक
कबर में को साईं के वठी मदीने शरीफ जा को मलाइका आणींदा छा उते भी रुगो हिजाब परे कंदा त साईं मथा असांजे मुर्शिद करीम फरमाया त असांजो मुर्शिद करीम जो साण वाइदो थियल आहे जेके भी हज़रत तफसीर से रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला वटा कादरी ऐं नक्शबंदी तरीक़े खे हासिल कयो अथनि उन्हनि सां वाइदो फरमायो त असीं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गॾु तव्हांजी सकरात ते था वठूंदासीं कबर में तव्हांखे पंहिंजे हथनि सां लाहींदासीं रब करीम कंदो इहो वक़्तु ईंदो इहे वाइदा पढ़ंदा साईं असांजे मथां ईंदा अखियूं ॾिसंदियूं ठहनि अलाह से इहा जेका नेमत नसीब कया ओॾी महिल असांखे इन जो क़दुरु पवंदो बाबा सरात हमेशा या बात कया तो सरात शरीफ के वजीफे के खणो सभिनी वजीफन खां खणो सरात शरीफ ॿियनि वजीफनि में मुर्शिदनि जी इजाज़त जी ज़रूरत हूंदी आहे ॿियनि में हुज़ूर करब जी ज़रूरत हूंदी आहे पर हिन वजीफे शरीफ में इजाज़त हुजे न हुजे त सरकार फर्ज़ मां ज़ईफ़ में ज़ईफ़ उम्मती गुनाहगार खां गुनाहगार उम्मती जो मासार शफीर मुजरिम आया मुझे सरासरी पढ़तो जो मां बिना हुजूर करम कबूल करे अल्लाहुम्म सल्ली अला सय्यिदना मुहम्मद व अला सय्यिदना मुहम्मद व बारिक व सल्लम अलैहि आया सरात शरीफ जी हुजूर करम जो भी शर्त न इजाज़त भी शर्त न पढ़ंदे पियो त इंशाअल्लाह ताला दरवाजा खुलंदा वेंदा अंदर हिजाब जेके करब जा आहिनि से उहे टुटंदा वेंदा कंहिं वक़्त में हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पहिरियां पहिरियां ख़्वाब में ॾिसी वठंदे उन खां पोइ चए जेकॾहिं दुरूद शरीफ़ चाढ़ियो त पोइ ईअं थी पवंदो ईअं बि थी पवंदो रब जे बाननि सां थियो आहे जो हिजाब टुटे त तूं राति जो मुसले ते वेठो हुजे त हुजूर तुंहिंजे साम्हूं आहे मुसले ते अचे रब करीम रहूं कंहिं बहाने ते एहसान थिए त ईअं बि एहसान थिया आहिनि मुंहिंजा साईं जिथे किथे मौजूदु आहे मुश्किलातुनि जा वक़्त इंसान ते आया आहिनि उन्हनि वक़्तनि में दुरूद शरीफ़ पढ़ियो वियो आहे ऐं उन्हनि खे रब तौफ़ीक़ ॾिनी आहे त मुश्किलातूं रब करीम जूं बिना सुवाल करण जे हल करे छॾी मां इहो बैत जिथे किथे इहो पढ़ंदो आहियां तव्हांखे बि यादि हुजे पियो त बहितर आहे त सलवात सैयद ते जो पढ़े मुश्किल कहीं में ना अड़े मुश्किल कहीं में ना अड़े जो तर्जुमो हदीस शरीफ पंहिंजे तरफ़ां बुज़ुर्ग न चयो आहे मुश्किल कहीं में ना अड़े तोड़े जंग जर्मन सां जड़े पाणी थियनि सभई पथर आज़माए ॾिस मुंहिंजा बाबा गुनाहनि खां पाक कजांइ पाण खे ज़बान खे कूड़ खाऊं गिला खाऊं गार खां पाक कजांइ पोइ तूं सलाद शरीफ़ पढ़ जे तुंहिंजी सलाद शरीफ़ पत्थर पाणी न करे त पोइ मूंखे मया मुंहिंजा जी घणी तकलीफ़ करण जो इरादो न आहे सफ़र जो वक़्तु आहे आयत शरीफ़ पढ़े मुंहिंजी ॿ लफ़्ज़ उन जी माना करे वठां थोरो तोखे सलाह चङी नेक मशवरो वरी सलाह शरीफ़ محمد وعلى آله وصحبه وبارك وسلم عليه اللهم صل على سيدنا شفيعنا نبينا سيدنا محمد وعلى آله وصحبه وبارك الله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم تبارك الذي بيده الملك اللهم بارك الملك تؤثر الملك من تشاء وتنزع الملك ممن تشاء الله سے ملک جو مالک مایا आओ الملك جو مالک ملک جواز عرش عظیم खां वठी करे तहत सराते जेके तुंहिंजा मुल्क
हे आलम शहादत जो आहे, ॿियो आलम ग़ैब जो आहे। हे बर हो बर, हे शहादत हो ग़ैब। अलाह से तो फर्ज़ जो सॼो आलम ग़ैब जो शहादत जो मुल्क जेको आहे इन जो मालिक मां आहियां। निमरूद चयो त न साईं मुंहिंजो मुल्क मुंहिंजो आहे। फिरौन चयो त न मुल्क मुंहिंजो आहे। शद्दाद चयो त रूई ज़मीन जो बादशाह मां आहियां, तंहिंजे करे मुल्क मुंहिंजो आहे। बिश्त बि मां वटि आहे, दोज़ख बि आहे, मुल्क जो मालिक मां आहियां। अलाह से फरमायो त तूं न आहे, मुल्क जो मालिक मां आहियां। सचो केरु पूरो केरु? اللهم بارك الملك توتر ملک من تشاء وتنزع الملك ممن تشاء। जेके वणे त मां ॾियां, जे वणे त मां फुरियां, जे मूंखे वणे त पहिरियों खे वठी ऐं खणी तख़्त ते वेहारियां, जे मूंखे न वणे त तख़्त तूं लाहे ऐं जेल में खणी वञा। साईं अदा हेतिरे हंध न्याज़ ऐं अदब जो आहे। ॾींहं ई राति रब जे आॾो न्याज़ में हुजे, ॾींहं ई राति रब करीम जे आॾो हुजे त साईं बादशाह तूं आहे, मां ग़रीब आहियां। मिटी ते मोहर खे ॾींहं जो बादशाही करे, राति जो जेकॾहिं मिटीअ जे मथां मोहर अचे, ॻोढ़ा काढ़े काढ़े चवे साईं मुल्क तुंहिंजो आहे, मूंखे तोखणी महिरबानी कया, मथे विहारे। इहो ईमान ऐं जेको चए मुंहिंजो आहे, इहो ईमान न। मुंहिंजा अदा इहो जान अलाह से तो फरमाए त वॾाई तकबुर ऐं फ़ख़ुर मुंहिंजी चादर आहे, मुंहिंजी चादर आहे। जेको मुंहिंजी चादर में हथ विझंदो हुयो मुंहिंजो दुश्मन। बादशाह ॾियांसि मां ऐं हेठि सुम्हां। हिन मुल्क जी बादशाही आहे अहिड़ी शइ, रूई ज़मीन जी बादशाही कई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त जेकॾहिं हिन रूई ज़मीन जी दुनियाई दौलत खे, हिन जी बादशाही खे, हिन जे ऐश इशरत खे जेकॾहिं अलाह साईं वटि क़दुरु हुजे हा त जेकॾहिं काफ़िरनि खे, दुश्मननि खे, निमरूदनि खे, फिरौननि खे पाणी जो ढुक बि नसीब न थिए हा। पर हीअ मच्छर जे खंभ जेतिरी इज़त बि हिन सॼी दुनिया जी कान्हे रब्बुल इज़त वटि। अरे इन ते फ़ख़्रु कर, इन दुनिया जे का मच्छर जे खंभ जेतिरी बि रब जी इज़त न ॾिनी अथसि, उन जे मथां तूं वॾाई तूं सम्झे पंहिंजी। अजीज भाउ, हिकिड़ो खे ॾिए राज़ी थी, ॿियनि खे ॾिए इम्तिहान जे तरह। शद्दाद निमरूद फिरौन खे इम्तिहान जे तरह सां बादशाही ॾिनई। पंहिंजे हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम ऐं सिकंदर ज़ुल्करनैन खे रहमत सां महिरबानी जे करे हुन ते राज़ी थी ॾिनई। हू बि ॾिए, हू बि ॾिए, लका होॾे काणा, लका होॾे काणा। हाणे मुख़्तसिर जो वक़्तु थोरो आहे, कीअं राज़ी थी ऐं कीअं थो ॾिए। सबकतगीन नाले हिकिड़ो सिपाही शख़्स हो खुरासान में। सबकतगीन नाले हिकिड़ो सिपाही शख़्स हो, शिकार ते वियो आहे हिकिड़े ॾियारे। सबकतगीन खे सुञाणंदो न हुजे। महमूद बादशाह त ॿुधो हूंदे, सुल्तान महमूद बादशाह जो अफ़गान हौसनि मञा वियो हो ऐं बादशाही वियो। हिंदुस्तान ते हुन 17 हमला कया आहिनि। सोमनाथ मंदर खे इन्हीअ ते भॻो हो बुत खे। अलाह संहिंजो रहमत हुजे। इन्हीअ जो सुल्तान महमूद जो पीउ आहे सबकतगीन। बादशाही सबकतगीन खां वठी करे हली। महमूद बादशाह जो पुटु हो तत ते। सबकतगीन सिपाही हो। उन वक़्त में ग़रीब माण्हू वियो आहे शिकार ते, जबल में रही घणा। इन जबलनि में शिकार कंदे कंदे हिकिड़ी हणी ॾिठई त निकिती। घोड़ो सॼो घोड़ा हूंदा तिखा जेके वञी हणनि खे, जानवरनि खे पहुचंदा हवा
हणी हुनजे पोइतो वक़्तु छॾियईं घोड़े खे हणी भॼंदे 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 तिखी निकिती घोड़ो न पियो बीह सघेसि बचिड़ो बि हुजेसि असां पोइतो लॻो वञे उहो थकिजी पियो त मामूद खणी उते झले हुनखे हुनजे बचिड़े खे वरितो चई हाणे घणो पंधु बि गुज़रिया सॼो ॾींहुं घुमियो आहियां त मसे मसे शिकार हथ आयो आहे राति जे वास्ते ई असांखे कबाब थींदो बाक़ी हाणे ठहियो खणी हलणी वञे त वञे हिनखे बचिड़े खे वठी हिन जे हलनि जे करे ऐं हने जाड़ो विझी आहे वरी घोड़ो मटाए हिन बचिड़े ॿेक कई त हलणी जे कन ते पई त हलणी उतां मोटी मौत खे सिर ते कबूलियईं ऐं घोड़े जे भरसां ते रड़ियूं करण लॻी खुदा जा बंदा मुंहिंजे बचिड़ो न खणी वञे हे घोड़ो हकियो अचे त हे रिकेब सां गॾु अचे रड़ियूं कंदी मुंहिंजा अजीत भाउ बच्चा जानवरनि खे बि प्यारा आहिनि तूं पंहिंजे दिलि जे हथ रख औलाद कहिड़ी प्यारी आहे पंहिंजो बचो हुजे ऐं हितां कुता पिया बभोड़ कनि हुनजे मथां ऐं पुटु पीउ हिते वेठो हुजे बिरसांदी इहो बचो पियो फटजे मां हिते वेठो हुजां पाण सां त क़यामत जे रहे मां कीअं माई जो पुटु गुज़री वियो वीचारी घोड़ा बि वहाए करे पाण कयूं मूंखे लंघा साबर कराइण जो फरमायो त पंहिंजे पुट करण जी अची रड़ियूं करे दिन में ख्याल कयो त मुंहिंजी मां शिकार घणा ई कया आहिनि घणा मेरा वॾा वॾा जानवर हर पाड़ा मारिया अथमि खाधा अथमि अॼु हे ग़रीब सिर सां आहे जेका बचे ते आई आहे मूंखे हैफ़ आहे जो मां हिन जो बचिड़ो खणी वञा या हिनखे बि पकड़ियां त हाणे पकड़े वठां पर बचिड़े कान खे असरु ॾिनो आहे इनखे न कर जंगड़ा छोड़े हीअं खणी हुनखे ॾाढो फिटी थी हरणी जॾहिं जो फिटी चई त हरणी हुन ते हीअं करे बच्चे खे चुमियूं मिले वरी आसमान ते ॾिस हेॾे बि वरी बच्चे खे आसमान दुआ पई घुरे कयो दिन रात जो घुटी आयो आहे खाई पीआओ मां उते सुम्ही पियो आहे निंड निंड में ॾिठो त सरवारे दो जहान मुंहिंजे घर में तशरीफ़ फरमा था मोमिन जी दिलि सुञाणंदी आहे त साईं किरोड़ साईं जेके अचनि अंदरि वारो सुञाणंदो त तुंहिंजो साईं किरी पिया पाण फरमान था सभु गॾु ॾींहं तो हल कयो आहे तो ते रहम कयो आहे मां रहमत करे आदमी तो वटि आयो आहियां बादशाह ॾींहुं थो वञा हाणे तूं सुतत बादशाह थींदे ईंदड़ हफ़्ते में ऐं रैयत ते ग़रीबनि ते रहम कजांइ ग़रीबनि ते ज़ईफ़नि ते रहम कजांइ पंहिंजी रैयत छो त हे रहम जे दिलि तोखे मिली आहे शफ़क़त जी खे उन हफ़्ते में बादशाही मिली तख़्त ते अल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुअतिल मुल्क मन तशाअ अल्लाह से तो फरमाए त चाहो
ऐ बंदा बियो बादशाह दुनिया में कोई कोने हिकड़ो बादशाह रब्बुल इज्जत मुल्क जो मालिक हुआ फरमाए तो जेके वणे सते के मां दिया जेके वणे ते के मां थुरे वठा या है मोमिन जी नजर आई जे मोमिन रहन आई रुगो निमरूद ऐं फिरौन जे पोइता लॻल आहिनि ऐं उन्हनि जे नज़रिए जा माण्हू आहिनि उहे चवंदा बादशाही मुंहिंजी आहे बादशाही कंहिंजी कान्हे का राम जे हिफ़्ज़े में सबक़तगी बादशाह बणिजी वेही रहे मालूम छो राम उहा शइ आहे जंहिंसां बादशाही मिली थी सघे पर रुगा ये बादशाह न बातिन जा भी बादशाह बातिन जा भी बादशाह है मुजाहिद वाहे बादशाही फानिया सुलेमान अलैहिस्सलाम की खैर सां हलिया विया रब करीम ॾे सिकंदर ज़ुल्करनैन ज़ाहिर बाहिर बादशाह अंदर बातिन भी बादशाह ज़ाहिर भी बादशाह उहे नबूवत भी हुजे पर हूंदे भी हिन दुनिया खां हलिया विया काफर ये ज़ाहिर जा बादशाह ये भी हलिया विया अरे केतिरा बादशाह किरोड़े लखे बेहद बेहिसाब गुज़री विया अञा अलाए केतिरा बादशाह वेंदा जेके त वॾियूं वरितियूं आहिनि ऐं अॼु ज़मीनदार थो सॾाए वॾो मां बि रईस आहियां कंहिं भिटरनि जे ज़ोर ते रईस बणे वेठो आहे पर मां तोखे पत चोड़िया थी आहे जेका ज़मीन तोखे रईस बणाए थी पई इन ज़मीन कई लखे मालिक चोड़िया आहिनि अञा अलाए केतिरा मालिक चोड़ींदो अॼु सुभाणे तुम्हें फिटी करण वारो आहे खातो तुंहिंजो वठिबो अॼु सुभाणे तुंहिंजो खातो वठिबो वरी ॿिए जो थींदो रिकॉर्ड फैलंदा तूं ॾींहं में यादि कर जो अॼु तूं जिथे मोटरनि में हवाई जहाज़नि में सवारूं करे ऐं फ़ख्र सां ॿाहिरि डोॾे थो घुमे पाण खे रेस थो सॾाए ज़मीनदार थो सॾाए सेठ थो सॾाए अॼु तूं कहिड़े बि उहिदे जो पाण खे मुस्तक़ थो सॾाए पर हिकिड़े ॾियारे तुंहिंजे घर में तुंहिंजी खट बि निकिरंदी कॾहिं झल बकरा वेठे मंझ मथाण ओचिता पणियाण आहिनि धण जा राति ख़ुशि चङो भलो फजर जो जनाज़े जी खट थी निकिरे पई ये दुनिया तुंहिंजी बादशाही जो हूंदा तूं हिते आयो ॿारक सिखण तूं हिते आए रातिनि जो रोअण पीढ़ी खे परचाइण तूं हिते आयो बादशाहियूं कर हिननि ॿिन्हिनि जे तौर ते दुनिया जी दौलत जे तौर ते मुंहिंजा तुंहिंजी दुनिया का दौलत न को तुंहिंजी ॿनी न को ॿारो अॼु यादि रख बादशाही ॿुधाए महमूद बादशाह वारी ॻाल्हि खे यादि कर हारून रशीद वारी ॻाल्हि खे यादि कर अहिड़ा त मिसाल खोड़ आहिनि पर हाणे हे जो साम्हूं अचे हिकिड़े फ़क़ीर खे कावड़ियो कई ॻाल्हि अथऊं त हिन में अंदर जाइ में बंदि करे दरियूं दरवाज़ा बंदि करे ख़बर करे छॾी हवा न वञे त इंसान मच्छी वांगुरु झटपट पचजी साह ॾे पाणी खां सवाइ टे ॾियारा गुज़रिया कई दहाड़े ते कलो को ख़तमु थियो धोनी मिंटनि में वियो हूंदो कंहिंखे ॻाल्हि टे ॾियारे ते चइसि जंहिंखे बंदि करायो जाइ में सो अॼु बाज़ार में घुमे थो पियो अरे कीअं केरु कढियो त तयारु आहे ख़बर त कान्हे का कढियो कान्हे वठी थो वठी आया अरे फ़क़ीर ॾे ख़बर तोखे कंहिं कढो कंहिंजे अंदरि विधो कंहिं अंदरि विधो आई चइजे ॿाहिरि कढो ॿाहिरि केरु कढियो चइजे अंदरि विधो हो ॾिसे पियो पंहिंजे रब जे तरफ़ ॾे बंदि बि उन्ही कयो त ॿाहिरि बि उन्ही कढो सच ॿुधाए इहो बादशाह की न बादशाहनि खे ताक़त आहे नी ना मुक़ाबले करण बादशाह इहे जेके वेठा आहिनि गोदड़ी पायूं तॾहिं जे मथां पुराणा कपिड़ा कयूं
कुत्ता ने टोपी बखेरे कर बैठा है ना अल्लाह से तो फरमाते जे कसम खणी चवे त मी वसंदो त मां मी वसा या कूड़ो न कया नारे तकबीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हक अरे जे बादशाही वठणी हो जे तरफ जी इबादत कर शहनशाह राजी थी पाए त मिट्टी सोन करे दे शहनशाह राजी थे त खारो समुद्र मिठो शरबत करे जे वो राजी थी पवे त दुश्मनन के मच्छरन जे हटा में मारा छे केर आहे इतने जो दावा करे त मुंजी बादशाही आ केर आहे इतने जो दावा करे त मुंजी जमीन आ केर आहे जो को दावा करे त मुंजी मिल्कियत आहे माखे जे वणे ते कया तू बानो थी रहंदे के बानो थी न रहंदे त खता खाईंदे उठवानो रडू करे हुजूर सल्लल्लाहु अलैहि फरमायो सच फरमायो त जेको खिली खिली गुनाह कंदो हितरे वो रोई रोई जहन्नम जे तरे में वेंदो اللهم صل على اللهم بارك الملك تؤتي الملك من تشاء تنزع الملك ممن تشاء अल्लाह से तो फरमाए त मां मुल्क जो मालिक मां जेके वणे ते हेॾियां तोड़े चपार खे ॾेई फिटी कयां ग़रीब गुरबे खे बादशाह बणाए छॾिया जंहिंखे वणे त तख़्त तां लाहे छॾियां कल बि उछलाए फिटी कयांसि पछाड़ी में जीअं ॿियनि जा सिर आहिनि तीअं हिंदुर सिर अड़े काॾे सच्चा तो इज़्ज़ु मन तशाओ व तुज़िल्लु मन तशाओ जेके वणिया ते मां इज़त ॾियां जेके वणे त मां ज़लील कयां बादशाह ते तख़्त ते वेठो जे ज़लील करे सर फूल त कोई बहा न लभे मिट्टी ते वेठो आहे अल्लाह सिन खे इज़त ॾे त बादशाह छट समेत अचे हुनजे पेरनि ते के तुंहिंजे आॾो ई मिसाल मां तोखे ॾींदो वञा पर छा कयां वक़्तु थोरो आहे हारून रशीद पक जाती ते वली आहे ख़ुदा जो पाण हिनखे कढियो पियो कोन्हे जाइ उहे बंदि पई आहे हिनखे चई त मुंहिंजे ख़ासि घोड़े ते हिनखे सवार करे ऐं बादशाही पाराए घोड़े ते चाढ़े बगदाद शरीफ़ जे बाज़ार में फेरायो हिनखे ऐं चवंदा वञो सिपाहियुनि खे चई चवंदा वञो त हे उहो मुड़ुसु जेके हारून चयो त मां बेइज़त कयां अल्लाह साईं फरमायो त इज़त ॾियांसि हारून नाकाम थियो अल्लाह साईं हुनखे इज़त ॾिनी हारून नाकाम इज़त बादशाहनि जी इज़त खे न वठी सघियो हारून नाकाम वो भी बादशाह अल्लाह पाक कामयाब अज भी वो अल्लाह से मौजूद आहे लेकिन इज़त ॾेई उन वटि कमी कान्हे पेनू खे खणी मथे बादशाही ते विहारे तो हुनखे इख़्तियार आहे मुंहिंजा अज़ीज़ भाउ हाणे सलाह करी पर त दुआ मुंहिंजो तव्हांखे ख़ासि तरह सां अर्ज़ु इहो आहे दुनिया जी मोहबत न रखो दुनिया जी मोहबत न रखो पेट जे लाइ गलती न कयो त रिस्क काथां मिलंदो रिस्क जी गलती दिल तां लाहियो न त डटे में अची वेंदो कई में मानी जो बंदोबस्त तव्हांखे करे ॾींदासीं जाइन जो करे ॾींदासीं अरे मानी जो दाम न बुरा आदमी ना तोखे बि जेकॾहिं उहो न ॾिए त तूं किथां खाईंदे इहा सादी मानी ऐं सादी आहे इक़्तिदार ऐं इहा दुनिया जी लालच यज़ीद बि ॾिनी अमर पुट साहब जो छाते गार थी वियो रेग जी हुकूमत जे तले आसरे जी हिन रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सॼी हवेली खे लुटायो इन आसरे ते त रेग जी हुकूमत अमीर पुट साहब जो छो मरी अरे यज़ीद खे कहिड़ी कटी पई हो त नेक खौली ऐं शिमर मामो हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु अन्हु जो मामो सभु हज़रत उस्मान ऐं हज़रत उमर
जेके भाई रहा गड जंजा अज भी तुरबतूं ते करबला में इन्हनि जो उम्र बनी नाले हिन जी भेणी जेका मुतज़ाली शाह जे आखिरी मुबारक में उन मजा ये बच्चा हा के मामो छाते खराब छो छाते पंहिंजे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिक्र जे टुकरनि खे गुलाब जा गुल छोले में सड़ाए मुंहिंजो कसम आहे जिगर पाणी थी पवंदो आहे जंहिं महिल उहो इहा तारीख़ में पढ़ंदा आहियूं जे ॾिसण हंध ते तरह छा हूंदो पछाड़ी पछाड़ी में हवे त इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला नो बचड़ा सभई कुर्बान करे ॾिनई हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दस्तार शरीफ हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तलवार मुबारक मैदान में निकिता आहिनि ऐं मोह करे फरमायो अथनि तला मिन साबिन यज़ुब्बु अन हरम रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे को तहां में मुसलमाननि वञा जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि हरम ते सिर ॾे अॼु अरे हिते त जेकर हाणे छा करे बि ॾिजे साईं जी हवेली अचे कोई पाते मुसलमान को पेर ॾे जो मुसलमान जो बच्चो ई न आहे पर जेके दुनिया जा तालिब हा दुनिया जी लालच वारा हा 22,000 लश्कर हो उन्ही जे हिकिड़े बि अख में 22,000 जंहिंमें नूर ईमान जो साबित न थियो दुनिया कढी फिटी करे हिकिड़ो हुल ॻाल्हि हिकिड़ो शख़्स जो पहिरियों उनजो ऑफिसर हो उनजे लश्कर जो उहो निकितो ॿाहिरि हिकिड़े खे चई अड़े अमीर पुट साध जा नदी नथी थी रसूलुल्लाह जी हवेली चूड़न ते तलवार हलाईंदे अल्लाह जे बाबा असां सिपाही माण्हू आहियूं असांखे पैसो रोकड़ खपे हुकूमत खपे के झूठ पे तो जे भी बूथ में तो जे हुकूमत जे भी बूथ में तो जे दुनिया जे भी बूथ में राजी मार पे तो रसूलुल्लाह जी तो साथ बेचारो तो घोड़े के मने नहीं सिद्धवती माशा अखियों में पानी लाल जवाब के बिना मां हो पक बख्ता है जो तो के वठी मार मां पैर मंडा थी कोना मुने क्यों झूठी पर माना था मां केड़ो वखत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाजिर बात रब करीम राम जे में भी बादशाह दे तो ना बेशक बेशक बेरामी जे में पूरे भी तसल्ली बेशक जेको बेरामी करे पूरे भी तसल्ली तो यदि करे वबा उन बात करे तुझी वही करा ना रही तका चलो ले मेरे पास आके पूरे इन जे कारण है क़यामत ते नागता पंज काम करी असांखे ख़बर आहे त घणी हयाती आहे हाणे जेको असांजो कलेक्टर वठो आहे मथां नवाब शाह में उन जी ख़बर आहे हयाती घणी आहे जाम जी हयाती घणी आहे ख़बर आहे कंहिंखे ॿियनि जी हयाती जी का ख़बर पई आहे त घणी आहे चइनि ॾिहाड़नि जे वास्ते हमेशा जी लानत अज़ाब विहाए अर्धो आहे कहीं भी हुकूमत जे अंदर जेकॾहिं नाहक को खून थिए त रब करीम जो कसमात इहो जेको हुकूमत आहे असांजी जी वारी ते पाड़ अल्लाह से जनशन जो कलाम अल्लाह से सच हुआ कि ना रब करीम तो फरमाए वमिन अजल ज़ालिक कतबना फित तौरात अन्नहु मन कतल मुमिनन अल्लाहु अकबर हाफिज़ है कोई ना बा फकान्नमा कतल अन्नास जमीआ
वमन अहयाहा फक़द अहया अन्नास जमीआ। अल्लाह साईं तो फरमाए त मां लिखी छॾियो आहे तौरात में मुंहिंजा महबूब त जे कंहिं मुस्लमान जो बिना आहे कंहिं बि इंसान जो बिना गुनाह जे क़त्ल कयई बाबा इन आयतनि खे पढ़ाया यानी फसादन फिरारदे और फसादन फिरारदे फकर नवा क़त्ल अन्नास जमीआ। एवज़े में खून जे में शरीयत मुक़रर का तो उनके किसास में मारियो। किसास खां सवाइ या फसाद ज़मीन में करे धाड़ा हणे क़त्ल करे ज़नाऊं ज़हर ज़ूर करे माण्हुनि जा मार फुरे चोरियूं करे मशहूर हुजे उनखे हुकूमत खे हक़ आहे त गोली हणी फिटी करे क़त्ल करे छॾे पर बिना फसाद फिराद जे बिना एवज़े खून जे एवज़े में खून आहे खून जे एवज़े खां सवाइ इएं बेगुनाह जेकॾहिं क़त्ल थो थिए त हिन रुगो हिकिड़ो इहो माण्हू न मारियो आहे पर रुई ज़मीन जा माण्हू इन मारिया आहिनि। खून हिकिड़े माण्हू जो न आहे इहा सॼी इंसानियत जे क़त्ल आहे। सॼे माण्हू जिन्स जो खून जो ॾोह खणो अथई मथे ते हेठि आहे जेको रुगो को काफ़र हुजे हिते ज़िमे में रहे मतो ऐं उन खे खून करे त उन खां बि हुआ पर जेकॾहिं मोमिन करे त मोमिन हिकिड़े खे करे त गिरजण खाधो हुजे मोमिन गिरजण खाधो हुजे गुनाहगार हुजे पर कलमो शरीफ़ पढ़ंदड़ आहे इन खे जेकॾहिं पोइ शख़्स खून करे इन्हनि ॿिन्ही उज़रनि खां सवाइ हिफ़्ज़ खां सवाइ किसास खां सवाइ ज़ना खां सवाइ ऐं पंहिंजो फसाद फिराद खां सवाइ धाड़े चोरी खां सवाइ जेकॾहिं ईअं हुनखे मारींदो त अलाह साईं जा निशानो फरमाए थो पाण फरमाइनि था त अलाह साईं थो फरमाए त सतई आसमान भरियल सतई ज़मीनूं भरियल जिन इंसान गॾियल सभई शराब आई थी हिकिड़े मुस्लमान जो रत हारनि त मां इहे 14 तबक़ जहन्नम में कंद भरण छॾियो मुस्लमान जो खून खां सुथरो छा रत अलाह साईं तव्हां सभिनी खे असांखे दिलि में ईमान जो नूर ॾे अरे अॼु तेल ॾोकरण खां बि खून हिकिड़े सथरी अन्न जे वास्ते बि खून अखे आने ते बि खून थियो ऐं मुंहिंजा अज़ीज़ भाउ इहे रत जेके हार बा उनजा एवज़ा हलंदा आहिनि खून जो घणो करे खून जा फ़ैसिला हिते दुनिया में थी वेंदा आहिनि। खबरदार मथां कंहिं मुस्लमान जे पर मथां कहीं इंसान जे खून में पंहिंजे पाण खे गने सलाह भाई थिए मुंहिंजा अज़ीज़ भाउ ॿिन्ही जहाननि जे मथां हथ खणे तॾहिं खून में हथ विझे पर किताब में लिखियो आहे त खून कंदड़ जे वास्ते जेकॾहिं को शख़्स दुआ घुरे हे बि हुतां सराड़ो अलाह मुंहिंजा साईं साईं दवान खां असांखे बचाए रहम जी दरख़्वास्त मुंहिंजा आका साईं मोहताज मिस्कीन पहिरियों जेके दर ते किरिया पिया हुजनि मुंहिंजा साईं जिन खे वाह वसंदी तोखां सवाइ असांजे सकरात में भी कब्र में भी क़यामत में हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुर्शिदन करीम के साथ मिला गाने जा हथ खाली न इन्हीं वसीले सां तो दुआ घुरा मिला जे वसीले सां हज़रत आदम अलैहिस्सलाम तो सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह के मशहूर के साथ सभी के आमीन नसीब फरमाए आमीन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहब्बत आमीन सागे मिट्टी के तड़े ते यारे बाछन थी सागे इन्हीं शुक्र कर दी आमीन या आलमीन सागे
दुनिया जी लानत खां बचाए दुनिया जी तबाह खां बचाए फितने खां बचाए दज्जाल जे फितने खां दुनिया जे फितने खां दारू जे फितने खां मौला इब्लीस जे फितने खां इब्लीस जे लश्करन खां असांखे रब्बना तक़ब्बल मिन्ना